नाज़रीन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर पारां टोरंटो में जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैद जी 115 सालगिरह मल्हाई वई। मौसम जी सख़्त ख़राबी बावजूद सिंधी फैमिलियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जे ऑर्गेनाइज़र हाजन कलोड़ो आयल महिमाननि जी आजियां सां कई। We welcome you all for joining us today. We are really grateful to all of you. Part of our celebration today is we're gonna have some speeches on the Sai's work and his life, and then we will have a cake cutting ceremony, and then we'll have a dinner. I'm really thankful to you because of the bad weather. Still, you people make it here, and once again, welcome to you. And Saadat Qadri, our friend, he will moderate the program. So I'll hand over to him with thanks for your coming and joining us. प्रोग्राम में साइण रूही कलोड़ो साईं जीएम सैद जी शख्सियत बाबति ॻाल्हाईंदे चयो त पाण हिकु इंसान दोस्त ऐं अदम तशद्दुद ते यकीन रखण वारो रहनुमा हुयो। पाण समूरी ज़िंदगी पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो, जंहिंजे नतीजे में क़ैदोबंद जूं सहूबतूं बर्दाश्त कयाई ऐं औरतुनि जी तालीम ऐं तरक़ी उन्हनि जी शख़्सी आज़ादीअ जो वॾो हामी हुयो। पंहिंजी न्याणी साइण दुरेश अहवार खे पढ़ण लाइ परॾे मोकिलियाई। इहा उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं औरतुनि खे घर खां ॿाहिरि निकिरण खे मयूब सम्झियो वेंदो हुयो। हिन चयो त जीएम सैद खे इहो यकीन हुयो त औरत जो तालीम याफ़्ता हुजणु ऐं उन जी शख़्सी आज़ादी खे यकीनी बनाइणु असांजी तरक़ी लाइ लाज़मी आहे। इतनी खुशनसीब नहीं थी कि मैं उनसे रूबरू कभी मिल सकती, लेकिन उनके शख्सियत के बनाए हुए जो जदोजहद के कुछ उसूल थे उन्होंने मेरे जहन पर बहुत गहरा और मुस्बत असर छोड़ा। इनसे इत्तफाक ना करने वालों की भी बहुत सी दलीलें होंगी, लेकिन मेरे लिए उनको पढ़ने के बाद वो हमेशा नाकाफ़ी रहीं, क्योंकि मेरे लिए वो आज भी एक बेहतरीन इंसान और एक बेहतरीन और अजीम लीडर के रूप में जिंदा हैं। वो ताहयात अपनी धरती के लोगों के हकूक़ की जदोजहद के लिए कैदोबंद की सोबतें उठाते रहे और औरतों की तालीम और तरक्की और उनकी शख्सी आज़ादी के बहुत बड़े हामी थे। उन्होंने सैयद ख़ानदान से ताल्लुक़ रखते हुए अपनी बेटी को इल्म के हसूल के लिए मुल्क से बाहर भेजा। उस दौर में उन्होंने ये काविश की जिस दौर में सैयद ख़ानदानों में औरतों का बेपर्दा बाहर निकलना बहुत मायूस समझा जाता था। कायद में तुम मरे नहीं तुम जिंदा हो, सन में तो एक निशानी है तुम हमारे दिलों में जिंदा हो। नायल कलोड़ो चयो त साईं जीएम सैद 1943 में पाकिस्तान जी करारदाद पेश कई हुई। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शायरीअ ते वॾो कमु कयो ऐं किताब पैगाम लतीफ़ लिखियाई। हिन 60 खां वधीक किताब लिखिया। He rediscovered Shah Latif in his marvelous work, Pegam-e-Latif. Sindh would have lost Shah Latif to its disciples had Jiam Sayyid not interpreted his poetry as depiction of socio-political conscience of Sindhi society. He authored more than 60 books, each one involving a great deal of research, experience, observations, and wisdom. One can have difference of opinion with his political philosophy, yet his personality is towering over his great political and academic work. Today is his 115th birthday, a day to revisit our views about him without prejudice and stereotypical narratives propagated over years and correct the course of history. Thank you for listening to my speech. साना कैनेडा जे सदर जाम मुनीर चयो त हाजन कलोड़ो जस लहणे जेको हर साल साईं जीएम सैद जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कंदो आहे ऐं असां जे नए नस्ल खे जीएम सैद जी शख़्सियत ऐं उन जी जदोजहद बाबति आगाही ॾियारींदो रहंदो आहे। हिन चयो त जीएम सैद मज़हब, सियासत, सोशलिज़म, कैपिटलिज़म ते वॾी महारत रखंदो हुयो। हिन चयो त जीएम सैद सिंध समेत दुनिया जे मज़लूमनि जी ॻाल्हि कई। हिन फ़लस्तीन, कश्मीर, साउथ अफ्रीका जी आज़ादी जी ॻाल्हि कई। हू 32 साल जेल में रहियो, जॾहिं त नेल्सन मंडेला 27 साल क़ैद में रहियो। हिन चयो त सिंध ते असांखे फ़ख़ुरु आहे जंहिं क़ाइदे आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं जीएम सैद जहिड़ा अज़ीम लीडर पैदा किया। 32 साल वो कैद में रहे। साईं नेल्सन मंडेला 27 साल रहे, लेकिन ज्यादातर उनका जो अरसा, उनकी जिंदगी का जो ज्यादातर अरसा था, आप देखें 3 जगहों पे वो या तो हैदर मंदिर में कैद रहे,
या सन में या किसी हॉस्पिटल में, वो बहुत कम बार आपने उनको बाहर देखा होगा। तो मैं समझता हूं कि बहुत से लोगों को उनसे इख्तिलाफ हो सकता है, लेकिन अपनी जगह पे वन ऑफ द बेस्ट लीडर पाकिस्तान ने, जो सिंध ने जो प्रोड्यूस किए, जो दिए पूरी दुनिया को, मेरी नज़र में, मेरा पॉइंट ऑफ व्यू है, उसमें हमारे कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना, वन ऑफ द जीनियस लीडर, जुल्फ़िकार अली भुट्टो, वन ऑफ द बेस्ट लीडर, साईं जीम सैयद, वन ऑफ द बेस्ट लीडर, मैं ये कहूँगा। इन मौके ते सिराज ख़ान साहब चयो त जीएम सैयद हिकु जामे शख़्सियत हुयो। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजी धरती ख़ान गफ़ार ख़ान ऐं जीएम सैयद जहिड़ा अज़ीम लीडर पैदा कया। उहे असांजा हीरो ऐं हक़ीक़ी अवाम जा दोस्त लीडर हुया। पर पोइ मुल्क ते हिकु माफ़िया जो कब्ज़ो थी वियो ऐं जेके हीरो हुया उन्हनि खे गद्दार करार ॾिनो वियो। मां तव्हांखे दाद ॾींदुसि जो हिन मुल्क में रहंदे बि तव्हां पंहिंजनि हीरोज़ खे यादि कयो था। हिन चयो त असांजे मुल्क में मुसलमान, सिख, हिंदू, ईसाई, ज़रतश्त रहनि पिया। मुल्क सेक्युलर हुयो ऐं सभु ख़ुशीअ सां गुज़ारे रहिया हुआ। असांजे नसल खे ग़लति तारीख़ पढ़ाई वई। हिते अरब आया, तुर्क आया, गज़नवी आया, जेके जारे ऐं लुटेरा हुया। उन्हनि असांजे निज़ाम, धरती, कल्चर खे तबाह कयो ऐं लुटियो। असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे नसल खे आगाह कयूं त केरु लुटेरो ऐं केरु हीरो आहे। राजा ॾाहर असांजो हीरो आहे, बादशाह ख़ान ऐं जीएम सैयद असांजा हीरो आहिनि। और यही वो असल हीरो हैं हमारे, जिन्होंने इस मुल्क को बनाया। लेकिन इस मुल्क पे एक माफिया काबिज हो गया और वही हमारे जो हीरोज थे, जो हमारे जो अतल थे, वो गद्दार बन गए, वो स्टेट टेररिज्म के शिकार हो गए। और अभी तक हम लोग जो उसके पैरोकार हैं, जो अपने उन हीरों के पैरोकार हैं, उनको टॉर्चर किया जाता है, उनको टेरराइज किया जाता है। तो ये बहुत खुशकिस्मती है हम सब की कि ऐसे शख्सियात हम में से पैदा हुए हैं। और मैं आप सब लोगों को दाद देता हूँ कि इस मुल्क में रह के भी अपने हीरोज़ को, अपने उन शख्सियात को आप भूले नहीं हैं, उनको याद कर रहे हैं। इन मौके ते क़ौम परस्त अॻुवाण दिलीप रतनाणी चयो त जीएम सैयद जी जाखोड़ जा खोड़ सारा पासा आहिनि। हिन इश्क खे वॾी अहमियत ॾिनी। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खां घणो सिखियो। हू लतीफ़ खां मुतासिर हुयो। हिन शाह लतीफ़ जी शख़्सियत ते शानदार किताब पैगाम लतीफ़ लिखी। भिटाई जी शख़्सियत जा उहे पहलू पधिरा कया जंहिंमें वतन परस्ती सभ खां अहम हुई। जीएम सैयद जी सिंध सां कमिटमेंट हुई जेका हिन मरण घड़ी ताईं निभाई। हिन चयो त पाकिस्तान ठहण खां पोइ 20 लख मुसलमाननि जी आओ भगत थी ऐं उन्हनि जो सिंध बार बर्दाश्त कयो ऐं सिंध किलेमनि जी पर्चियुनि सां धारियुनि हथां धारियुनि में विरहाइजी वई। इन्हनि समूरनि दर्दनि ऐं अन्याउनि में हिकु ई माण्हू हुयो, जीएम सैयद, जेको चवंदो हुयो त सिंध असांजी माउ आहे ऐं असां करोड़नि सालनि खां ही तारीख़ी वतन रखूं था ऐं असां सिंध ते कंहिं बि क़िस्म जी अलगार ऐं पंहिंजी मालिकी जे हक़ तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासूं। जीएम सैयद तारीख़ जो ॼाणू हुयो। हिन खे ख़बर हुई त भली असीं ग़ुलाम हुजूं पर मणियादार माणपो असांजो मज़हब आहे ऐं तहज़ीबुनि जी माउ तौरु सुञाणप रखंदड़ सिंध जा मालिक ऐं वारिस आहियूं। साईं जीएम सैयद पंहिंजी हयाती में इश्क खे वॾी अहमियत ॾिनी हुई। इश्क जे गुरनि खे पिणु सम्झो। इश्क जा सबक़ बि शाह जे रसाले मां हुन महसूस कया या वरिता। साईं जीएम सैयद शाह लतीफ़ खां सिखियो त कीअं थर जी मारई हिकु मुहब वतन थी करे धारियुनि सां मुहाॾो अटकाए थी ऐं आण नथी मञे। जीएम सैयद लतीफ़ खां वॾो इंस्पायर्ड हो। उन लाइ साईं जीएम सैयद पैगाम लतीफ़ किताब लिखियो आहे जेको तव्हां सभिनी दोस्तनि खे पढ़णु घुरिजे। इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿी बि कंदुसि त असां सिंध जे माण्हुनि साईं जीएम सैयद जे पैगाम खे केतिरो सम्झो आहे। इहो तमामु इम्पोर्टेंट आहे। साईं जीएम सैयद जे जनम ॾियारे ते इन ॻाल्हि खे सम्झणो आहे त साईं जीएम सैयद जो पैगाम छा हो। साईं जीएम सैयद राजा ॾाहिर, दोदे सुमरे, होशू शीदी, शहीद मखतूम बिलावल खां सिखियो त हक़ सच ऐं घाणे में पीटजण ॿुधण इश्क आहे। हिकिड़े सिंध सां इश्क जो नालो आहे।
हे को फ़र्द न हुयो, आम फ़र्द न हुयो। साईं जी एम सैयद मोहब्बत खे बि अज़ीम मक़ाम सम्झे थो ऐं हुन जी मोहब्बत सिंध सां हुई ऐं उन इश्क खे हुन तॾहिं ऊंचो मक़ाम ॾेई छॾियो जॾहिं हू ज़िंदगीअ जा 32 साल पंहिंजी जदोजहद जा जेलनि में गुज़ारिया या नज़रबंदीअ में गुज़ारिया। इहो साईं जी एम सैयद जो हिकिड़ो सिंध सां कमिटमेंट हुई, हिकिड़ो इश्क हो। साईं जी एम सैयद धरतीअ जे आला इश्क जे मर्तबे ते फ़ाइज़ हो ऐं हुन जी घणरुखी शख़्सियत अॼु बि शीशे वांगुरु असांजे अॻियां नुमाया आहे। उस जे पैगाम खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां बदकिस्मती सां उन पैगाम खे एतिरो गहराई सां न सम्झाऊं, या शायदि असांखे ख़ौफ़ आहे त रियासत मारींदी, या असांखे ख़ौफ़ आहे त असीं जी एम सैयद सां बीहंदासीं त खंभिजी मारिया वेंदासीं। इहो ख़ौफ़ आहे सिंधियुनि खे, पर जेकॾहिं तव्हां इहो ख़ौफ़ रखंदो त तव्हां इन ख़ौफ़ में ई जीअंदो ऐं तव्हां जूं नस्लूं सिंध जी इर्तिका न ॾिसंदियूं। सिंध जी सर्वाइवल, सिंध जी इर्तिका जी एम सैयद जे फिलासफ़ी में आहे। मां हाणे हिकिड़ो मुख़्तसर शेर चवंदुसि साईं जी एम सैयद जी फिलासफ़ी खे एक्सप्लेन करण जे लाइ। साईं चवंदो त लतीफ़ जो शेर आहे, पतंग चाहीं पाण खे त पसे मच में मोट, पतंग चाहीं पाण खे त पसे मच में मोट, सुहाई सुपरी जी घिड़त थिए घोट, अञा तूं उरोट खूरी ख़बर न लई। इहो अथसि जी एम सैयद जो पैगाम। ॿियो जेको पैगाम आहे उहो आहे मोहब्बत जे मैदान में कर्म सिर जो सांगो, सूरी सिपरी जी जे चढ़ी त थिए चांग, इश्क आहे नांग ख़बर खादलनि खे पवे। सैयद जो पैगाम सिंध सां मोहब्बत जो पैगाम हो ऐं हू आख़िरी वक़्त ताईं हुन ते बीठो। हाणे इहो तव्हां सिंधियुनि ते फ़र्ज़ थो थिए त सैयद जे मैसेज खे तव्हां केतिरो अॻियां वठी। क़ौम परस्त अॻुवाण मैक्स मेमन चयो त जी एम सैयद ते इल्ज़ाम लॻा त साईं अहिड़ी अंधी जंग जो ऐलान कयो आहे जंहिं नस्लनि खे तबाह कयो आहे। मां ईअं चवंदुसि त जी एम सैयद अहिड़ो ॿिज पोखे वियो आहे जेको हाणे वधी वण थी वियो आहे। सिंध जो कहिड़ो बि इशू हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार इन इशू ते सभ खां पहिरियां बीहंदा। कालाबाग डैम हुजे, धारी आबादकारी हुजे, वसीलनि जी लुटमार हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरियां इन जे ख़िलाफ़ निकिरंदा। अॼु सैयद जा ॾिंगा ॿार गुम कया पिया वञनि, सैयद जूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, उन्हनि जे मथनि तां रवा लाथा वञनि था। इहो ई सैयद जो इश्क आहे, जनून आहे, जंहिं ज़ातियुनि में विरायल क़ौम खे हिकु क़ौम जो तशख़ुस ॾिनो। जेका टीनेज जी उमिरि हूंदी आहे, उन दौर में साईं जी एम सैयद हिकु लीडर तौरु उभरियो। 16 सालनि जी उमिरि में माण्हू साईं जी शख़्सियत सां इख़्तिलाफ़ कनि था। हर उहो अज़ीम माण्हू जंहिं दुनिया खे बदिलाइण जो सोचियो आहे, दुनिया हुन सां इख़्तिलाफ़ कंदी आहे, पर एंड में उहे ताक़तूं बि उन जो एतिराम कंदियूं आहिनि जेकी सॼी उमिरि उनखे पोयां रखण में या उनखे अज़ियतूं ॾियण में पेश हूंदियूं आहिनि। उन जो रीसेंट मिसाल हिन वक़्तु पाकिस्तान जी पार्लियामेंट में साद रफ़ीक आहे, जे इस्टेब्लिशमेंट साईं जी एम सैयद खे पंहिंजनि माण्हुनि खां परे रखण लाइ क़ैदो बंद जूं सोबतूं ॾिनियूं। अॼु उहा ई इस्टेब्लिशमेंट चए थी त साईं जी एम सैयद गद्दार न पर हिकु डायनामिक लीडर हो। इहा ई साईं जी सचाई आहे। साईं ते कई इल्ज़ाम लॻा त साईं हिकु अहिड़ी अंधी जंग जो ऐलान कयो आहे जंहिं नस्लनि खे तबाह कयो आहे। मां थो चवां उन नस्लनि खे तबाह न कयो आहे, पर उहो अहिड़ो ॿिज पोखे वियो आहे जो हाणे उहो तनावर दरख़्त थी वियो आहे। सिंध जो कहिड़ो बि इशू हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरीं उन इशूअ ते बीहंदा आहिनि। इहो सैयद जा ॾिंगा ॿार ई आहिनि त कालाबाग डैम हुजे, धारियुनि जी आबादकारी हुजे, वसीलनि जी लुटमार हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरीं निकिरंदा। इहो ई आहे त अॼु बि सैयद जा ॾिंगा ॿार गुम कया था वञनि। अॼु बि सैयद जूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, उन्हनि जे मथनि तां रवा लाहिया था वञनि। इहो ई सैयद जो इश्क आहे, इहो ई जुनून आहे जंहिं ज़ातियुनि में विरायल क़ौम खे हिकु क़ौम जो तशख़ुस ॾिनो। अदीब ऐं लिखियारी ख़ैर मोहम्मद कोलाची जी एम सैयद जी ज़िंदगी बाबति ॻाल्हाईंदे चयो त सैयद पंहिंजो पाण सुञाणण जो पैगाम ॾिनो। हिन चयो त जी एम सैयद जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जेके सोच ॾींदा आहिनि
तारीख़ जो रुख मोड़ींदा आहिनि ऐं माण्हुनि लाइ जदोजहद कंदा आहिनि। हिन जी शख़्सियत, हिन जो इल्मु, हिन जी सियासत सिंध लाइ वॾो सरमायो आहे। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो मूं पढ़ियो शेख अयाज़ जो शाइर। जॾहिं GM जेल में हो त शेख अयाज़ लिखियो, हीजो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में, ॾमड़ी अचे ॾाढ ते आण न मञे मूर। त GM जी ज़िंदगी रही त आण न मञे, जेको हुन जो सोच हुई उन सां जीअंदो रहियो ऐं जिदोजहद कंदो रहियो। सिंधी क़ौम खे पंहिंजो पाण सुञाणण जो पैगाम ॾिनई। न सिर्फ़ु इहो पर हुन पैगाम में लतीफ़ लिखी मख़दूम बिलावल जी जिदोजहद खे हाईलाइट करे ऐं पंहिंजो होशु शीदी जे क़ुर्बानीनि खे ॻाए या हुन जो ज़िक्र करे क़ौमी हीरोज़ जो बि हिकिड़ी निशानदेही करे ऐं क़ौमी तशख़्ख़ुस खे मज़बूत करण जे हवाले सां हुन ॻाल्हि कई ऐं असांजे खे हिकिड़ी सोच ॾिनी। सो GM जा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जेके सोच ॾींदा आहिनि, तारीख़ जो रुख मोड़ींदा आहिनि, माण्हुनि खे जे लाइ कुझु कंदा आहिनि, सोच ॾींदा आहिनि, जिदोजहद जो रस्तो ॾिसींदा आहिनि। ऐं GM उहो कुझु कयो जेको हुन सम्झो हुन जी शख़्सियत, हुन जो इल्मु, हुन जो जिदोजहद, हुन जी सियासत सिंध जे लाइ हिकिड़ो सरमायो आहे ऐं उहो ई सबबु आहे जो अॼु असां सभु गॾिजी हुनखे सलाम खे पेश करण जे लाइ गॾिया आहियूं सभु। इन ई मौक़े ते तक़रीर कंदे खाबीधुर सां तालुक़ रखंदड़ लेखक ऐं दानिश्वर मुनीर सामी चयो त GM सैयद तारीख़ साज़ शख़्सियत जो मालिक हुयो। हिन जी जदोजहद ज़ुल्म जे ख़िलाफ़ हुई। हिन अदम तशद्दुद वारो रस्तो इख़्तियार कयो। हिन चयो त सिंध जो पाणी रोकियो पियो वञे, सिंधू दरिया ते बंद ॿधा पिया वञनि, जेको सिंधियुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हिन चयो त GM सैयद खे क़ैद कयो वियो। हुकुमराननि जो मक़सदु हुयो त ईअं माण्हू GM सैयद खे विसारे छॾींदा, पर GM सैयद क़ैदो बंद में रही बि वॾो कमु कयो। हिन खे माण्हू दिलनि में जायूं ॾियनि था ऐं वॾी उकीर सां यादि कनि था। हिन GM सैयद जी किताबनि मां अहम कोटेशन पढ़ी ॿुधाया। नज़्म में एक जो बोल पेश किए मैंने जब नगमा वो सुना तो साईं की सारी ज़िंदगी उसको मैं आगे जोड़ूंगा फिर उन पर ला के बात को ख़त्म करूंगा। वो इस एक बोल के अंदर मौजूद है, उसको आप समझें बार बार। ये सिर्फ जज्बाती बोल नहीं है कि वठी हर जन्म वर्बो मिठा मेहरान में मिलो, कि हम बार बार जिंदा होंगे, बार बार जान देंगे और मेहरान में आएंगे और तेरे सामने महबूब हम आके हाजिर होंगे। तो लेकिन ये बात है, ये बात बिल्कुल साईं की सारी ज़िंदगी जो है, अगर आप गौर करें, मुझसे ज़्यादा आप लोग जानने वाले, वो इसी बोल के अंदर चलती है कि बार बार हम जान देंगे, बार बार जिंदा होंगे। आपको भी पैगाम है, भी पैगाम, लेकिन मेरे लिए पैगाम जो है, चूँकि साईं सैयद भी थे और यहाँ पे 2 पोस्टर लगे हुए हैं, मैं उसके हवाले से भी बात करना चाहता हूँ। अभी मैं अपने दोस्त से यहाँ पे बात कर रहा था कि साईं सैयद थे और साईं की ज़िंदगी ये जद्दोजहद की कोई 70 साल 80 साल की नहीं, बल्कि 1400-1500 साल की जद्दोजहद है, जो जालिम और मजलूम की जद्दोजहद है। जो जुल्म करबला में हुआ था सैयदों के साथ, ये जो करबला में तो इंसानों के साथ, वो जहाँ पे के इंसानों का पानी रोका गया था, जहाँ नौजवानों के जिस्मों के टुकड़े टुकड़े करके फेंके गए थे। तो एक पोस्टर यहाँ लगा है कि हम जबरी गुमशदगियों के खिलाफ है। जबरी गुमशदगी में क्या होता है कि बच्चे को या नौजवान को उठा के लाया जाता है, कभी तो उसकी लाशों के टुकड़े आपको मिल जाते हैं, कभी आपको नहीं मिलते। और ये जो अदम तशद्दुद का पैगाम था, उसके खिलाफ जालिम का जो कार्रवाई है वो आपके सामने थी। दूसरा ये है कि वहाँ पे पानी रोका गया, यानी इंसानों का पानी रोका गया। और ये जो पोस्टर यहाँ पे लगा हुआ है कि ये भी जो आपके बंद बनाए जा रहे हैं, सिंध के लोगों का, बाशिंदों का पानी रोकने के और उनको भूखा प्यासा मारने की जो जद्दोजहद है, जो कोशिश है जालिम की, उसके खिलाफ साईं की सारी जद्दोजहद थी। जिसको जब हम नहीं समझेंगे, चाहे सिंध के रहने वाले लोग हैं, सिंध के बाहर के रहने वाले हों, सिंधी बोलने वाले नहीं बोलने वाले हों, जब तक इस तरह से इसको देखेंगे नहीं, समझेंगे नहीं, इस पैगाम को नहीं समझेंगे कि हम किस जद्दोजहद के अंदर शरीक हैं। तो ये बात समझनी चाहिए हमें।
دوسری بات ہمیں یہ بھی سمجھنی چاہیے کہ ظالم کون ہے. ابھی سائیں حاجن کا لوڑو بتا رہے تھے, کوئی مثالیں دے رہے تھے کہ وہ ظالموں کے ساتھ مضمون ہونے جو کرتے تھے. تو ایک ظالم, میں نام نہیں لیتا ہوں اس کا, لیکن میں آپ کو بتاتا ہوں, جب سائیں کو آخری وقت میں قید میں ڈالا گیا تو ایک ظالم وزیر داخلہ پاکستان کا تھا. اس نے یہ پیغام دیا, اس نے کچھ لوگوں سے بات کی, یہ بات آ گئی, اور میرے خیال میں ورلڈ سندھی کانگریس کے جی ایم سید اور پیپلز کا ذکر ہوگا کہ اس وزیر داخلہ نے پیغام دیا کہ ہم نہیں چاہتے ہیں کہ جی ایم سید کو ہم مار دیں, بلکہ ہم اس کو بند کر دیں گے تاکہ وہ اپنی موت آپ ہی مر جائے. لیکن اس ظالم کو یہ نہیں پتا تھا کہ جس کو آپ مارنے جا رہے ہو وہ اپنی موت آپ نہیں مرے گا, آپ مریں گے پھر کبھی جنم نہیں لے پائیں گے. اور جس مظلوم کو آپ مارنا چاہ رہے ہیں وہ بار بار لوگوں کے دلوں میں زندہ ہوگا اور پیغام چلتا رہے گا. تو اصل جدوجہد یہ, میں اس بات کو ان کے اپنے ایک پیغام پہ سائیں کے کچھ الفاظ میں انگریزی میں ہے, جو کیس آف سندھ ہے, اور جس نے وہ کیس آف سندھ نہیں پڑھا ہے وہ کبھی نہیں سمجھ پائے گا کہ سندھ کی جدوجہد کیا ہے, سندھ کے باسیوں کی جدوجہد کیا ہے, سائیں کی جدوجہد کیا ہے. تو انہوں نے اس طریقے سے ان کو کبھی عدالت میں پیش بھی نہیں کیا جاتا تھا, ان کو اپنا دفاع کا بھی حق نہیں دیا. تو انہوں نے جو کیس آف سندھ کا جو آخری کلوزنگ ریمارکس ہے میں آپ کو سناتا ہوں, اس سے آپ کو پتہ چل جائے گا, آپ کو بھی سائیں سب کو بھی, کہ یور آنر, I won't take further time of the court. It's an interesting and fateful chapter of history in the preparation of which we both are at work. For me is this dog, and for your good self is the judge's chair. I admit that the chair is as necessary as the dog. Let us make haste to complete this historic task, which will give birth to an interesting fable in the future. Time awaits us. I will come here again and again. Bati har janam varbo. I will come here again and again for someone to adjudicate. This will go for some days until the doors of only one court shall remain open for me, and that will be the court of the divine law, where time is the judge. Its judgment will be final. اور وہ جو وقت کا جو فیصلہ ہے وہ بھی جاری ہے, وہ ابھی ختم ہونے والا نہیں ہے, کیونکہ ظالم مظلوم کی جدوجہد چلتی رہے گی. آگے پھر سائیں کہتے ہیں, ایک بڑی عمدہ بات کہتے ہیں, ایسے بجرم عشق تو می کشند و غائی است. بجرم عشق تو امی کو, میں بھی ترجمہ بھی کر دوں گا, بجرم عشق تو امی کشند و غائی است, تو نیز بردم باما کے خوش تماشائی است. کہ اے سندھ, میں عشق کے جرم میں قتل کیا جا رہا ہوں اور شور یہ مچا ہوا ہے. میں چاہتا ہوں کہ تو دوبارہ سے چھت کے اوپر, بام کے اوپر آ اور دیکھے کہ کتنا عمدہ یہ نظارہ ہے. یہ سائیں اپنے پیغام میں کہہ رہے ہیں. اس کے بعد بھی یہ کہتے ہیں کہ واٹ ایور یور ججمنٹ, آئی ول gladly accept it for my ideology, for my objectives, and with reference to Sindhu Desh, because my struggle for independence is right. If this struggle for independence is a crime, I will continue to commit today, tomorrow, and for countless days to come. And I plead guilty to that even today. GSN. اس میں دوبارہ آپ غور کریں کہ پھر اسی بات پہ غور کریں کہ بٹی ہر جنم ور بسائیں جب بھی کہہ رہے ہیں, اس وقت شاید شاعر نے یہ بات نہیں لکھی ہوگی, وہ شاعر تو ان کا ماننے والا ہی تھا, لیکن شاعر نے جب یہ شعر لکھے تو اس میں یہ بھی بات ہے کہ یہ شعر جو شاعر نے لکھے ہیں, جو آپ کا نغمہ بن گیا ہے سندھ کا اور ہم سب لوگوں کا جو بھی حق پرست ہے ان کا, کہ انہوں نے یہ کیسے یہ شعر لکھے تھے کہ انہوں نے دیکھا کہ نوجوان کو جس کو کوئی جرم بھی نہیں ہے اس کو کھلے بندوں زبردستی میں قتل کر دیا, پھر نوجوان قتل ہوتے چلے گئے. تو اس وقت یہ اس نے بول لکھے جو کہ امر ہو گئے ہیں بول. تو میں بہت یعنی اپنے آپ کو خوش قسمت سمجھتا ہوں کہ تھوڑی دیر کے لیے آپ سے بات کرنے کا موقع ملا, اور جو میرے خیالات تھے وہ میں نے آپ کے سامنے پیش کیے. بہت شکریہ دوبارہ. جی حسین. بہت شکریہ منیر صاحب. ان پروگرام میں عدی افشاں, فیصل صدیقی, نصرت عیساणी ऐं ॿियनि तक़रीरूं कयूं. प्रोग्राम जी कारवाई सआदत क़ादरी सरअंजाम ॾिनी. रिपोर्ट इमदाद अली ओढो, टोरंटो, कैनेडा.